वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले के तहत गुफ्तगू हलंदड़ आहे सिंध के मकानी इदारनि के निज़ाम के हवाले से हलंदड़ सियासत आहे। अॼु सूबाई काबीना जो इजलास थियो, उनमें भी इहो फ़ैसिलो कयो वियो त हिकिड़ी मिनिस्ट्रियल कमेटी ठाही वई आहे जेका चीफ जस्टिस जे उन फ़ैसिले जो शिकवार जाइज़ो वठंदी। उनखां पोइ सिंध गवर्नमेंट उन हवाले से पंहिंजो रद्द अमल जेको आहे तैयार कंदी त उहा उनखे उन फ़ैसिले जे बारे में कोर्ट में वञे थी या छा थी करे। पर उन सां गॾोगॾु अॼु सिंध जो वॾो वज़ीर ऐं सिंध जो मकानी इदारनि वारो वज़ीर नासिर शाह, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध जे मकानी इदारनि जो वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं सिंध जो इतलात खाते जो वज़ीर सईद गनी साहब जेके आहिनि उहे ऐं मुर्तज़ा वहाब साहब जेके मेयर भी आहिनि कराची जा, एडमिनिस्ट्रेटर आहिनि, उहे अॼु जेका आहिनि जमात इस्लामी जे दफ़्तर इदारा नूर हक़ पहुता। उते गुफ्तगू थी। वॾे वज़ीर चयो त असां मकानी इदारनि जे निज़ाम बाबति सभिनी सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। वॾे वज़ीर इहो बि चयो त सिंध वाहिद सूबो आहे जेको पंहिंजी कानून साज़ी ऐं ख़ासि तरह मकानी इदारनि जो बिल पंहिंजो असेंबली में पास कराए थो। इन सॼी अॼोके ॾींहं जी जेका एक्टिविटी थी आहे, सूबाई काबीना जो इजलास, इदारा नूर हक़ जो वॾे वज़ीर जो दौरो, उन बाबति गुफ़्तगू कयूं था। असां पंहिंजे सीनियर रिपोर्टर धरती टीवी जे सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी सां राब्तो कयो आहे, छो त उनखां अपडेट वठूं त अॼोके ॾींहं जूं उन हवाले सां सरगर्मी छा आहे। जी शबीर साहब, लाशारी साहब, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम साहब। अॼु अपडेट कजो असांजे नाज़रीन खे त छा थियो आहे। सूबाई काबीना जो इजलास थियो, उनखां पोइ ब्रीफिंग भी थी ऐं उन ब्रीफिंग में छा थियो ऐं सूबाई काबीना जे इजलास जे अंदर जेका कहानी ऐं उनखां अलावा जेका वॾे वज़ीर जो जेको दौरो हुयो जमात इस्लामी जे दफ़्तर इदारा नूर हक़ जो। जी बिल्कुल, सिंध काबीना जो इजलास जेको अॼु थियो, इजलास जे शुरू थियण शर्ते मकानी कानून वारे मामले ते गौर वीचार कयो वियो। मकानी खाते जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सिंध काबीना के मुख़्तलिफ़ जेके पार्टीज़ आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते जमायत इस्लामी ऐं PSP सां मकानी कानून बाबति थियल जेके ॻाल्हियूं हुयूं ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते जेके इतफ़ाक़ थिया उन बाबति सिंध काबीना खे आगाह कयो। सिंध काबीना इन ॻाल्हि जी मंज़ूरी ॾिनी त नासिर हुसैन शाह सां जमायत इस्लामी जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, जिन ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कयो आहे उन्हनि ते 100% अमल कयो वेंदो। उन सां गॾोगॾु अॼोके सिंध काबीना जे इजलास में जेको सुप्रीम कोर्ट तरफ़ां मकानी कानून बाबति आयल फ़ैसिलो आहे, उन फ़ैसिले जे जाइज़े वठण लाइ सूबाई वज़ीरनि जी हिकिड़ी कमेटी क़ाइमु करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई ऐं उन कमेटी खे इहे अख़्तियार ॾिना विया त हू इन फ़ैसिले जो जाइज़ो वठंदी ऐं जाइज़े वठण खां पोइ उन फ़ैसिले जे जन जन शिकुनि ते सिंध सरकार अपील में वञी सघे थी। उन्हनि शिकुनि जे मामले में उहा अपील में वेंदी। उनखां पोइ जेका ब्रीफिंग थी अच्छा, उन कमेटी में कहिड़ा वज़ीर शामिल किया विया आहिनि? उन जो मकानी खाते जो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह, पूरे खाते जो सूबाई वज़ीर सईद गनी, आबपाशी खाते वारो सूबाई वज़ीर जाम खान शोरो ऐं वॾे वज़ीर जो कानून बाबति ख़ासि सलाहकार मुर्तज़ा वहाब ऐं पार्लियामानी अफेयर वारो मिनिस्टर मुकेश कुमार उहे शामिल आहिनि इन कमेटी में। उहा कमेटी ख़ासि तौर ते जमायत इस्लामी सां कयल जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ते अमल कराइण लाइ हिकिड़ी रिपोर्ट तयारु करे, समरी तयारु करे वॾे वज़ीर खे उमाणींदी ऐं उनखां अलावा जेको ही अदालती फ़ैसिलो आहे उन अदालती फ़ैसिले जो जाइज़ो वठी उनखां पोइ कुझु सलाहूं जेके आहिनि उहे सिंध सरकार खे वॾे वज़ीर खे ॾींदी त जिन जिन शिकनि ते हू नज़रसानी अपील दाख़िल कराइण चाहींदा उन बुनियाद ते पोइ नज़रसानी अपील दाख़िल कराई वेंदी। जी साहब। अच्छा, उन हवाले सां जेको ही को डायलॉग जेको आहे उहो PSP या ॿियनि धुरनि ताईं वधाइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे, एतिरा जी का ख़बर आहे या PSP सां जेके ॻाल्हियूं थियूं हुकूमत सम्झे थी त उहे काफ़ी आहिनि? इहे ॾिसो, सवाल आहिनि इहे पंहिंजी जाइ ते। हिकिड़ियूं पार्टियूं उहे आहिनि फयाज़ साहब जेके सिंध असेंबली अंदरि मौजूदु आहिनि, जिन वटि MPAs आहिनि ऐं उहे सिंध असेंबली जे अंदरि पंहिंजो किरदारु अदा करे सघनि थियूं। ॿियूं पार्टियूं उहे आहिनि जिन जो सिंध असेंबली अंदरि को स्टेक कोन्हे पर उहे रोडनि ते आहिनि, जिन में जमायत इस्लामी आहे, उन्हनि जो सिर्फ़ु हिकिड़ो MPA आहे जेको ऐवान अंदरि आहे। पर उन सां हिकिड़ो ॻाल्हियुनि जो डिघो दौरु हलियो। 28 ॾींहं जमायत इस्लामी सिंध असेंबली जे मुख्य गेट ॾाढो धरणो हणी वेठल हुई। उनखां पोइ मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जा दौर हलिया, नेठि उहे कामयाब थियूं ॻाल्हियूं। उनखां पोइ हाणे PSP खे अॼु चोथों ॾींहुं आहे जेका कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां एहतजाज ते वेठल आहे, जंहिंसां बि ॻाल्हियुनि जा 4 दौर जेके आहिनि उहे मुकमल थिया आहिनि ऐं मामला जेके आहिनि उहे वञनि पिया, मां सम्झां थो, सॉर्ट आउट थियण वारे पासे।
पर अॼु जेका हिकिड़ी ॿी डेवलपमेंट थी आहे उहा इहा थी आहे सिंध असेंबली में मौजूदु जेके मेजर पार्टियूं आहिनि मुखालिफ़ दिर्जूं जिन में पंहिंजो PTI आहे, MQM आहे ऐं उनखां अलावा GDA आहे। उन्हनि जो चवणु हो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी या सिंध सरकार उन्हनि स्टेक होल्डर्स सां त ॻाल्हाए पई जेके जिन जो कोई स्टेक ई कोन्हे सिंध असेंबली जे ऐवान में। बाक़ी जेके असां मेजर पार्टियूं आहियूं असांजा मुतालबा मकानी कानून ते जेके आहिनि उहे तस्लीम करण लाइ तयारु न आहे। उन्हनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त ही 2021 वारो कानून आहे उहो फौरी तौर ते वापसि वरितो वञे, उनखे नए सिर असेंबली में पेश कयो वञे। ॿी सूरत में के बि ॻाल्हियूं न थींदियूं। जी अच्छा, उन हवाले सां त अॼु वॾे वज़ीर जेको इदारा नूर हक़ में गुफ़्तगू कई आहे, हुन चयो आहे त उन हवाले सां उनजी गवर्नर साहब सां बि गुफ़्तगू थी आहे त हिन मकानी इदारनि जे निज़ाम जे हवाले सां ऐं हुन जो चवणो आहे त जेको तरमीमी बिल हाणे ईंदो जंहिंमें जमात इस्लामी सां थियल ॻाल्हियुनि खे शामिल कयो वेंदो ऐं ॿियनि स्टेक होल्डर सां जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे शामिल कयो वेंदो, त मुंहिंजे ख़्याल में वॾे वज़ीर PTI जी त कम अज़ कम जेका ग्रीवेंसेस आहिनि उन हवाले सां वॾे वज़ीर जवाबु ॾेई छॾियो आहे। बाक़ी छा मुतहदा क़ौम मूवमेंट ऐं GDA सां बि हुकूमत ॻाल्हियूं कंदी या न कंदी, उन हवाले सां छा चवणु आहे असांजी मिनिस्ट्रियल कमेटी जो? बिल्कुलु ॻाल्हियुनि जे हवाले सां सिंध हुकूमत जो पहिरें ॾींहं खां वठी इहो मौक़िफ़ रहियो आहे त जेके बि मुखालिफ़ दिर्जूं पार्टियूं आहिनि उन्हनि सां ॻाल्हियुनि जा दर जेके आहिनि उहे खुलियल आहिनि। जॾहिं इहो इन बिल में तरमीम पेश कई 2013 वारे कानून में तरमीम पेश करे उनखे जॾहिं 2021 वारो कानून कयो पियो वियो जेको बिल आंदो पियो वियो त उन ते बि इन्हनि पार्टियुनि सां मुशावरत कई वई हुई। सिंध सरकार जो मौक़िफ़ आहे त इहो जेको मौक़िफ़ हुयो जेका तजवीज़ हुई त हाणे टाउन ठहणु घुरिजनि, उहा तजवीज़ असां जेका आहे MQM ऐं PTI जी जेका आहे उहा क़बूल कई, उनमें असां उहा तरमीम आंदी आहे। उन सां गॾोगॾु मेयर जो जेको रोल हुयो मुख़्तलिफ़ खातनि में, ख़ासि तौर ते वाटर एंड सेवरेज बोर्ड या कचरो खणण वारनि माण्हुनि में सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट बोर्ड में उहो ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु सिंध वारो जेको बिल पास थियल आहे उनमें आहे या जमात इस्लामी सां ॻाल्हियुनि खां पोइ उहो आहे? न फयाज़ साहब, इहो जेको रोल ॾिनो वियो आहे वाटर एंड सेवरेज बोर्ड में उहो 2021 जे कानून में मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु सिंध सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो चेयरमैन, कराची बोर्ड जो चेयरमैन बि मेयर खे उन ई 2021 वारे बिल में बढ़ायो वियो आहे। उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत जा 10 खाता अहिड़ा आहिनि जंहिंमें मेयर ऐं ॿिया जेके लोकल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो किरदारु आहे। जीअं पुलिस खे ऐं तालीम खाते खे, स्कूल एजुकेशन खाते खे पाबंद बणायो वियो आहे त उहे हर 3 महीननि जी रिपोर्ट जेका आहे उहे UC चेयरमैन या जेके टाउन चेयरमैन आहिनि उन्हनि खे उमाणींदा रहंदा। उनखां अलावा वॾो मसइलो जेको आहे न शबीर, जेको एतिराज़ थिया आहिनि उहे इहे थिया आहिनि त जेके इस्पतालूं हुयूं या कुझु इंतरान जूं लाइब्रेरीज़ हुयूं उहे जेके आहिनि सिंध गवर्नमेंट पाण वटि रखण जो फ़ैसिलो कयो, जंहिं ते जेको आहे जमात इस्लामी ऐं ॿियूं धिरूं एतिराज़ पियूं कनि। ॾिसो, बुनियादी तौर ते जेको वॾे में वॾो एतिराज़ आहे इन्हनि मुखालिफ़ पार्टियुनि खे उहो इहो आहे त NFC थिए थो पर PFC नथो थिए, जेको थियणु ज़रूरी आहे। ऐं फंड्स जेके आहिनि उहे घुर्बल फंड जेके इन्हनि इदारनि खे मिलणु घुरिजनि उहे नथा मिलनि। उनखां पोइ जेको तव्हां ॿुधायो पिया इन हवाले सां सिंध हुकूमत जो मौक़िफ़ इहो आहे त इहे जेके इस्पतालूं आहिनि उहे KMC हलाए नथी सघे। KMC जा जेके मुलाज़िम, इन्हनि इस्पतालुनि जा जेके मुलाज़िम आहिनि KMC उन्हनि खे 6 महीननि जूं पघारूं ई नथी पे करे सघे। तंहिंजे करे KMC जा मुलाज़िम बि इन फ़ैसिले ते ख़ुशि थिया आहिनि त हाणे हू सिंध हुकूमत खां जेको आहे पघार खणी सघंदा। ऐं KMC जी हलाइण जो मामलो आहे त हलाइण में ॿ ॻाल्हियूं थियनि थियूं न शबीर। हिकिड़ो त आहे फंड्स ऐं फाइनेंस जो इशू। सिंध गवर्नमेंट ज़ाहिरात SIUT खे फंडिंग करे थी पई, पंहिंजो जेको आहे उनखां अलावा जेका आहे इनखे NICVD खे फंडिंग करे पई, ख़ुदि जेको आहे गम्बट जेको इंस्टीट्यूट आहे मेडिकल साइंस जो उनखे करे पई, ख़ुदि इंडस हॉस्पिटल खे काफ़ी फंडिंग करे पई सिंध गवर्नमेंट। त उहो फंडिंग जो जेकॾहिं मसइलो आहे त उहे फंडिंग उनखे सिंध गवर्नमेंट प्रोवाइड करे सघे थी जेकॾहिं फंड्स जी हुनजी मसइले जी खोट आहे। बाक़ी जेकॾहिं हू एडमिनिस्ट्रेशन जा मामला आहिनि, बैड गवर्नेंस जा मामला आहिनि, त उहे त गवर्नेंस जा इशू ख़ुदि सिंध हुकूमत जे केतिरनि खातनि सां बि लॻा पियल आहिनि। जी बिल्कुलु, इहे जेके एतिराज़ आहिनि मुखालिफ़ दुर जा उहे इहे ई आहिनि त मकानी इदारनि खे जेको आहे वटि जेके इदारा आहिनि या जेके इस्पतालूं आहिनि या ख़ुदि स्कूल बि आहिनि उन्हनि खे पंहिंजनि पेरनि ते बीहारण जे बजाए सिंध हुकूमत उहे इदारा पाण वटि जेके आहिनि उहे करे वरिता आहिनि। पर सिंध हुकूमत जो जेको वर्जन आहे उहो मूं तव्हांखे ॿुधायो त हुनजो चवणो हो त उते जेके हाणे अचूं था पंहिंजो प्रोविंशियल फाइनेंस कमीशन जी ॻाल्हि, त इहो जेको मुतालबा कनि था पिया उन्हनि खे शायदि इहा ख़बर नथी पए त पाकिस्तान जे अंदरि
हू जेके इन तरह जो कम अञा ताईं कंहिं सूबे न कयो आहे, न को पंजाब जे अंदरि प्रोविंशियल जेको आहे फाइनेंस कमीशन ठही आहे या उन हवाले सां का डिस्ट्रीब्यूशन थी आहे, न केपी जे अंदरि जो पीटीआई हिते मुतालबो करे थी त हुननि खां पुछो तव्हांजा पंहिंजा 2 सूबा जे तव्हांजी हुकूमतूं आहिनि, उते तव्हां उहो नथा कयो पिया त हिते कीअं मुतालबो करे सघंदा? फैज़ साहब मसलो इहो आहे पीपल्स पार्टी जो त इहो यको जेको आहे मौक़िफ़ रहियो आहे त ही जेको सिंध में जहिड़े तरीक़े सां सिंध हुकूमत मथां प्रेशर ऐं दबाव विधो पियो वञे, सिंध हुकूमत त इहो कानून जेको आहे सिंध असेंबली में हाणे उतां पास करायो आहे, पर ॿियनि सूबनि में ख़ुदि पंजाब ऐं केपी में ईअं न थियो आहे, उते ऑर्डिनेंस आंदा विया आहिनि। ऑर्डिनेंस जे थ्रू उहे जेके मकानी जेको कानून आहे उहे उतां आंदा विया आहिनि, उन्हनि खे असेंबली में ई जेको आहे पेश न कयो वियो आहे, पर उनजे बरक्स सिंध असेंबली जमहूरी तरीक़े सां सिंध हुकूमत सिंध असेंबली में उहे बिल टेबल कया आहिनि ऐं उते जॾहिं बिल आया त मुखालिफ़ धुर पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं ऐं बिल टेबल करण खां अॻु में सिंध सरकार उन्हनि खां तजवीज़ूं वरितियूं ऐं कुझु तजवीज़ूं जेके क़ाबिल क़बूल हुयूं उन्हनि खे उन्हनि में एड कयो वियो। उनखां पोइ जॾहिं उहो बिल उतां पास थी गवर्नर वटि वियो त गवर्नर उन ते एतिराज़ लॻाए उहो बिल हिकु दफ़ो ॿीहर वापसि कयो, जंहिंखां पोइ सिंध हुकूमत गवर्नर जे जेके एतिराज़ हा या जेके ॾिनल तजवीज़ूं हुयूं वरी उन्हनि खे एडॉप्ट कयो ऐं उनखां पोइ उहो ॿियो दफ़ो जेको आहे सिंध असेंबली मां पास कयो, जेको ला मूजिबि कानून थी वियो। बड़ी महिरबानी तव्हांजी शबीर, तव्हां सां गॾु नाज़रीन शबीर लाशारी धरती टीवी न्यूज़ जा सीनियर रिपोर्टर सां गॾु आहे। गुफ़्तगू तव्हां ॿुधी अॼु सिंध काबीना जे इजलास में मकानी इदारनि वारे बिल जे हवाले सां फ़ैसिलो कयो आहे त हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे, जेका कमेटी हिकु तरफ़ जेको आहे जेके ॻाल्हियूं थियूं जमात इस्लामी सां उन्हनि जे अमल दरामद लाइ उनमें पंहिंजो तरमीम बिल में पंहिंजो कानून में तरमीम कंदी, उन सां गॾोगॾु उहा जेका ॿियनि धुरनि सां बि ॻाल्हाईंदी, पर उन सां गॾोगॾु उहा कमेटी जेका आहे चीफ जस्टिस जो जेको कलो को फ़ैसिलो आहे उन जो जाइज़ो वठंदी ऐं शिकवा ऐं उन मां जन शिकनि ते सिंध गवर्नमेंट सम्झे थी त उहे मुनासिब न आहिनि, उन्हनि ते सिंध गवर्नमेंट पंहिंजी जेका आहे पिटीशन जेका आहे उहा फाइल करे सघे थी, रिव्यू पिटीशन कोर्ट जे अंदरि। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फवाज़ नश खे इजाज़त सदाई गॾु।